बायपोलर डिसऑर्डर हिनखे सिंधी में ईअं खणी चइजे कॾहिं ख़ुशी कॾहिं ग़म या कॾहिं तेज़ी कॾहिं सुस्ती वारी बीमारी। हाणे अगरि चइजे कॾहिं ख़ुशी कॾहिं ग़म त हर माण्हूअ खे थींदो आहे। कॾहिं असां सुबुह जो उथंदा आहियूं ख़ुशि लॻा पिया हूंदा आहियूं, कॾहिं कॾहिं मूड ख़राबु हूंदो आहे, असां मायूस रहंदा आहियूं। हाणे इनखे बायपोलर डिसऑर्डर न चइबो। या अगरि कॾहिं असां हूंदा आहियूं जिस्म में ॾाढी ताक़त हूंदी आहे, हीउ कमु करिणो आहे, हीउ कमु करिणो आहे, कॾहिं पुॼंदो ई न आहे, सुस्तु हूंदा आहियूं, त इनखे बि असां बायपोलर डिसऑर्डर न चवंदासीं त इहा बीमारी आहे। ईअं कयूं त हर को बीमार हूंदो। पर जॾहिं असां बायपोलर डिसऑर्डर जी ॻाल्हि कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं कुझु माण्हू काफ़ी लंबे अरसे ताईं, काफ़ी वॾे अरसे ताईं, या त कॾहिं तमामु तेज़ हूंदा आहिनि, तेज़ ॻाल्हाईंदा, घणो गुस्सो कंदा, घणो ॻाल्हाईंदा ऐं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा, वॾा वॾा कमु कंदा, मूंखे हे करिणो आहे, मूंखे हे करिणो आहे। निंड फिटी वेंदनि, निंड न ईंदनि त बि उनखे परेशानी न थींदी। 4 कलाक राति जो निंड कंदा त बि जेको आहे भॼ भॼ लॻी पई हूंदी, का परेशानी न हूंदी उनखे। इहो हफ़्तो रही सघे थी, 2 हफ़्ता 3 हफ़्ता। पर कॾहिं कॾहिं वरी उन्हनि खे उनजो ॿियो हिसो थी वेंदो आहे। जीअं हूअं ख़ुशी हुई त ॾाढो मायूस रहंदा, मज़ो न ईंदो कंहिं शइ में, का शइ वणंदी न, निंड न ईंदी, पर थकावट महसूसु कंदा। हुननि में अगरि तेज़ीअ में निंड न ईंदी आहे त माण्हू खे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। हिते अगरि डिप्रेशन में निंड न ईंदी त थकावट महसूसु कंदा ऐं ज़िंदगी में बेज़ारी अची वेंदी उन्हनि खे, बुख घटि लॻंदी, कंहिं शइ में दिलचस्पी न लॻंदी। अगरि हूअ टीवीअ में दिलचस्पी ईंदी त उहा लॻंदी कोन। अगरि जेकॾहिं हूअं ॿारनि सां वेहण में दिलचस्पी ईंदी उहा न लॻंदी त चवंदासीं इहो माण्हू हाणे डिप्रेशन में हले वियो। उहो पोइ हफ़्तो 2 हफ़्ता हली सघे थी, 4 हफ़्ता हली सघे थी, महीनो हली सघे थी, 2 महीना 6 महीना साल हली सघे थी। त हाणे कंहिं माण्हूअ खे अगरि ईअं हुजे ज़िंदगी जे कंहिं अरसे ते या त जेको आहे तेज़ीअ में हुजे ऐं ख़ुशि घणो रहे ऐं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे ऐं ज़िंदगी जे ॿिए हिसे में कॾहिं सुस्तु रहे, डिप्रेशन में रहे, मायूस रहे, त चवंदासीं त इन माण्हूअ खे 2 पोल आहिनि ज़िंदगीअ जा, या कॾहिं ख़ुशि आहे कॾहिं मायूस आहे। इनखे असां बायपोलर डिसऑर्डर चवंदा आहियूं। हाणे अगरि अहिड़ो माण्हू अगरि डिप्रेशन में हूंदो, उनखे अगरि डॉक्टर ॾे वेंदो त छड़ो उनखे डिप्रेशन नज़र ईंदो डॉक्टर खे उन वक़्त में। त ऐं उन वक़्त में अगरि छड़ियूं डिप्रेशन जूं दवाऊं खाइबियूं न, हक़त में नुक़सानकार हूंदियूं आहिनि। उन सां माण्हूअ खे ख़तरो हूंदो आहे त तेज़ीअ में वञी सघे थो। ऐं जेको आहे वरी उहो तेज़, उहा बि सही ॻाल्हि न आहे, छो त तेज़ीअ में माण्हू वॾा नुक़सान करे सघे थो, वॾा वॾा बिज़नेस करे सघे थो, ॿियूं ॻाल्हियूं करे सघे थो, पोइ उन में नुक़सान थींदा। या तेज़ीअ में अगरि कंहिंसां गुस्से में ॻाल्हाईंदो, जहिड़ा थींदा, तालुकात ख़राबु थींदा ॿियनि सां, तेज़ गाॾी हलाईंदो, एक्सीडेंट करे सघे थो पियो, ख़र्चु घणो कंदो उन तेज़ीअ में, त उन में ज़ाहिर कंगाल थी वेंदो, त नुक़सानु हूंदो आहे। जंहिंजे करे अगरि डिप्रेशन में हुजे उहो माण्हू, त छड़ियूं अगरि डिप्रेशन जूं दवाऊं अहिड़े खे ॾिबियूं त नुक़सानु हूंदो आहे। उनखे असां चवंदा आहियूं मूड स्टेबलाइज़र ॾिबा आहिनि। जीअं न बिजली कॾहिं घणी ईंदी आहे, कॾहिं घटि ईंदी आहे, पोइ असां फ्रिज जे साम्हूं छा लॻाईंदा आहियूं, स्टेबलाइज़र लॻाईंदा आहियूं त बिजली पूरी सारी अचे। घटि अचे त स्टेबलाइज़र उनखे तेज़ बिजली ॾिए, ऐं अगरि घणी बिजली अचे त स्टेबलाइज़र उनखे घटाए। त पोइ दवाऊं बि निकिरियूं, मूड स्टेबलाइज़र दवाऊं चवंदा आहियूं, उहे ॾींदा आहिनि डॉक्टर उन्हनि खे। त पोइ जेको आहे उन सां मूड नॉर्मल रहंदो आहे, न घणो तेज़ रहंदो न सुस्तु रहंदो। हाणे इहा बायपोलर बीमारी थींदी छो आहे? हाणे उहा जेका आहे कुझु त असां चवंदा आहियूं जीन्स जे करे, मौरूसी ख़ानदान में अगरि तव्हां ॾिसंदव न, कंहिं वॾे खे, कंहिं हिक न हिक खे अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ हूंदी। हाणे अॻे त सुञातो न वेंदो, अॻे चवंदा भई पाणी चढ़ंदो आहे त हिनजो दिमाग़ु ख़राबु थी वेंदो आहे, वरी पाणी लहंदो आहे त ठीकु थी वेंदो आहे। ॿियो कॾहिं कॾहिं को हादसो, को परेशानी, घर जा मसइला कॾहिं टेंशन ॾींदा आहिनि, पोइ वरी इहा बीमारी अॻिते अची वेंदी आहे। माना मौरूसी तौर ते हूंदी आहे, पर जॾहिं को वॾो हादसो परेशानी अची वेंदी आहे त ईअं थी वेंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं बग़ैर परेशानी, बग़ैर मसइले जे बि इहा बीमारी थी वेंदी आहे, छो त जीन्स में हूंदी आहे, मौरूसी तौर ते हूंदी आहे इहा बीमारी। हाणे अगरि इहा बीमारी जेकॾहिं कंहिं हुजे त उनजो इलाजु आहे, काउंसलिंग हूंदी आहे, ॻाल्हाइण ज़रिए इलाजु हूंदो आहे, ऐं उन खां अलावा दवाउनि जो वॾो अहम किरदारु हूंदो आहे। अगरि डिप्रेशन में हूंदो त डॉक्टर हुनखे मूड स्टेबलाइज़र ॾींदा, अगरि तेज़ी में हूंदो त हुनखे मूड स्टेबलाइज़र दवाऊं ॾींदा डॉक्टर, या तेज़ी घटि करण जूं दवाऊं ॾींदा डॉक्टर। ऐं अगरि हीअ कंहिंखे बीमारी हुजे पंहिंजे वेझे इलाइक़े में कंहिं डॉक्टर सां राब्तो करे सघे थो त उनजो इलाजु थींदो। इनजो इहो न आहे त हिन वीडियो सां उनजो इलाजु थी वेंदो। अगरि ख़बर हुजे माण्हूअ खे त इलाज लाइ वेंदो ऐं पंहिंजो इलाजु कराईंदो।
हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे इनखे लाइक कयो, इनखे सब्सक्राइब कयो, शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।